बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जी किताब अक़ीदतुल इस्लामिया जे 14 नंबर दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां गुज़श्ता 13 दर्स यानी फ़सल अवल में 13 दर्स बयानु कयासीं, जंहिंमें ख़िलक़त काइनात ऐं मारिफ़त ते गुफ़्तगू कईसीं। अॼु ॿी फ़सल सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं ॿी फ़सल में असां ज़िक्र कंदासीं वजूद इलाही ऐं संदसि तौहीद जी गुफ़्तगू ऐं संदसि सिफ़ात इलाही जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। ख़ुदावंद आलम जूं सिफ़ात, जिन्हनि सिफ़तनि सां पंहिंजी ज़ात मौसूफ़ आहे, उन्हनि खे सिफ़ात यानी उहे शयूं जेके संदसि वजूद मां निकिरनि थियूं, तंहिंखे सिफ़ात चयो थो वञे। ऐं सिफ़ात बाज़ औक़ात उहे हूंदियूं आहिनि जेके संदसि ज़ात जे कमाल खे बयानु कंदियूं आहिनि, जहिड़े नमूने सां संदसि राज़िक़ हुजणु, आलिम हुजणु, क़ादिर हुजणु, हई हुजणु, या बाज़ औक़ात उहे सिफ़ात जेके संदसि जिन्हनि खां पंहिंजी ज़ात मुनज़्ज़ह आहे, यानी अहिड़ियूं सिफ़तूं जेके संदसि वजूद में नक़्स जो मूजिबि थियनि थियूं, जहिड़े तरीक़े सां मुरकब हुजणु या मक़ाम खे वठणु। इन ई एतबार सां सिफ़ात खे ॿिनि क़िस्मनि में तक़सीम कयो वियो आहे। सिफ़ात जमालिया, जंहिंखे सिफ़ात सबूतिया चयो वञे थो, उहे सिफ़तूं जेके संदसि ज़ात अक़दस जे कमालात खे ज़ाहिर कनि थियूं, ऐं ॿियूं सिफ़ात जलालिया, जिन्हनि खां संदसि ज़ात अक़दस मुनज़्ज़ह ऐं बरी आहे, जिन्हनि खे असां सिफ़ात सलबिया बि चयो थो वञे। ऐं संदसि सिफ़ात सबूतिया मंझां इल्मु आहे, कुदरत आहे, हयात आहे, इरादो आहे, इख़्तियार आहे। इन्हनि सिफ़तनि जो क़ुर में बि अलाह साईं ज़िक्र कयो आहे ऐं इन्हनि खे अक़ल जे ज़रिए सां बि दर्क करे सघिजे थो। क़ुर में जेको ज़िक्र थियल आहे, हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल मलिकुल क़ुद्दूस, इन नमूने सां अस्सलाम अल मुहिमन अल मुमिनुल अल अज़ीज़, इहा जेका आयत आहे, इन आयत में काफ़ी सारियूं सिफ़तूं बयानु थियल आहिनि, या बाक़ी आयात में बि आयात जे आख़िरी हिसनि में अलाह जूं सिफ़तूं कंहिंमें 2, कंहिंमें 3, कंहिंमें 1 मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ख़ुदावंद आलम जूं सिफ़ात ज़िक्र थियल आहिनि। इन ई नमूने सां सिफ़ात खे दर्क करण जा 2 तरीक़ा बयानु कया विया आहिनि। हिकु तरीक़ा आहे तरीक़ा वही आहे, जहिड़े नमूने सां असां बयानु कयोसीं त क़ुर में जल शानहू जूं सिफ़ात ज़िक्र थियल आहिनि, ऐं ॿियो सिफ़ात खे दर्क करण जो तरीक़ो अक़ल जे ज़रिए सां दर्क कजे थो। अक़ल जे ज़रिए सां इंसानु इन अंदाज़ सां दर्क करे सघे थो त हे जॾहिं एॾी सारी ख़िलक़त आहे, मसलन इन ख़िलक़त खे कोई ठाहिण वारो आहे, जॾहिं हीअ हिकु नंढड़ी शइ बग़ैर ठाहिण वारे जे नथी ठही सघे, त हेॾी काइनात बग़ैर ख़ालिक जे कीअं थी ठही सघिजे। इन मां ख़ुदावंद आलम जी ख़ालिकियत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो, या हिन में जेको आहे हिकु बहितरीनु ख़िलक़त आहे ऐं हिकु बहितरीनु निज़ाम आहे। इन ई मां असांजो अक़ल दर्क करे थो त जंहिं हिन काइनात खे ठाहियो आहे उहा मुदब्बिर शख़्सियत आहे। ऐं सिफ़ात ज़ात खे वरी ॿिनि क़िस्मनि में तक़सीम कयो आहे। सिफ़ात सबूतिया खे ॿिनि क़िस्मनि में तक़सीम कयो आहे। सिफ़ात ज़ात, उहे सिफ़तूं जेके अलाह जी ज़ात सां मख़सूस आहिनि, जहिड़े नमूने सां इल्मु, कुदरत ऐं हई, ऐं ॿियूं सिफ़ात फ़ेल, जेके अलाह जे फ़ेल सां तालुक़ु रखनि थियूं, जहिड़े नमूने सां ख़ुदावंद आलम जो ख़ालिक हुजणु, राज़िक़ हुजणु। इंशाअल्लाह असां अॻे नशस्त में सिफ़ात इलाही में गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम।